अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कुड़लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त 57 21/7/1983 ईस्वी। करुणा हकीम मोमिन ख़ान मोमिन जो गज़ल पई ॿुधाए। फरीदा ख़ान वांगुरु गज़लनि में करुणा बि ठीकु ठीकु आहे। करुणा अमरोहवी सॼो नालो अथसि शायदि। मोमिन जो गज़ल हुजे ऐं ताहिर यादि न अचे, उहो कीअं थो थी सघे। ॿी दुनिया वांगुरु सिंध में बि ज़िंदगीअ जे धार धार मैदाननि में मुख़्तलिफ़ सतहुनि ते कई नंढा वॾा दिलचस्प ऐं ग़ैर मामूली माण्हू पिया आहिनि। जेके मूंखे मिलिया तन में हिकिड़ो मोमिन जो मदाह ताहिर आहे। क़द जो नंढो, उन वक़्तु उमिरि 25-27 साल, कणिक रंगो, ज़िंदगीअ सां छुलकंदड़, नफ़ीस, हुस्न परस्त, ज़हीन, कुर्ब भरियो, ॻाल्हियूं जहिड़ियूं माखियूं मिसरियूं। ॻाल्हि ॻाल्हि ते उर्दू ऐं फ़ारसी शेर, पर शेर उहे न जेके आम ॿुधिबा आहिनि। हसीन ऐं मुनफ़रिद उर्दू ऐं फ़ारसी शाइरीअ जो वींझार हो। जॾहिं मूंखे मिलियो तॾहिं आउं ठटे में वकील, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर ऐं उन जो क़ानूनी सलाहकार हुउसि। पाण डिस्ट्रिक्ट काउंसिल जो अकाउंटेंट ऐं ठटे जी हिकिड़ी मशहूरु मारूफ़ बुज़ुर्ग हस्तीअ जे दरगाह में क़बूलियत जो शरफ़ हासिलु कयल थोरनि ख़ुशि नसीबनि मां हो। बदन सॼो ख़ुशबूनि में ॿुॾल हूंदो हुउसि। बुज़ुर्ग मुंहिंजा परे खां ॾिठल हुआ ऐं घणो ॿुधल हुआ। उन करे ताहिर जे ख़ुशबूनि में ॿुॾल मुर्कुनि ऐं शहरनि ते अजब कोन थियुमि। रोज़ु न त हर ॿिए ॾींहं ते गरजणु थींदो हो। फ़ारसी ऐं उर्दू शाइरीअ सां दुआ सलाम काफ़ी हुई। पर हिते मामिलो शेर पढ़णु ऐं पिराइण जो कोन हो, माइण जो हो। ॿिया त ठहियो, पर ग़ालिब जो हचा जहिड़ो अजायो ॾुखियो फ़ारसी शेर पढ़ी जंहिं महिल फ़क़ीर मतिलबु बयानु कंदो हो त छांव करे छॾींदो हो। अॼु बि संदसि ॿुधायल हिकिड़ो ग़ालिब जो शेर यादि अथमि। ज़गुल फ़रोश ननालम कज़े अहले बज़ारे सत, तपाक गर्मीअ रफ़्तारे बाग़बानम सोख़त। गुल विकिणण वारे ते मुंहिंजी का मयार कान्हे, उन जो त धंधो ई उहो आहे। पर माली जंहिं गुलनि खे पोखियो, पालियो, वॾो कयो ऐं जंहिंजो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी हिफ़ाज़त करणु, तंहिंजी गुलनि खे नीलाम करणु ऐं धारियुनि जे हवाले करण लाइ जेका ड्रोड़ पई पवे ऐं खुथो नथो पुॼे, तंहिं साड़े रखियुमि। अहिड़े ख़ुशियुनि जी वेंझारी माण्हूअ खे हीउ निज़ाम किथे थो बख़्श करे। आख़िरी दफ़े जॾहिं गॾियो लतीफ़ाबाद में, तॾहिं ज़िंदगी साणसि मल करे चुकी हुई। चयाई पए त हर तरह तबाह थी चुको आहियां। वरी जीअं वियो तीअं कोन वरियो। आलम शाह खे चई चई बीह रहियुसि त हमराह जी ख़बर वठि किथे आहे, पर हमराह अलाए कहिड़ी कुंड में लिकी वियो आहे। पर ख़ैरु, कीअं बि करे ॻोल्हे लहण जी कोशिशि कबियसि, चरिया पंहिंजे वस कोन छॾिबा। सोचियमि कहिड़ी ख़बर हिन महिल बि ताहिर पंहिंजे पसंदीदा मोमिन जो ही गज़ल करुणा जे आवाज़ में ॿुधंदो ऐं वजद में ईंदो हुजे। ॿियो बि अहिड़ो ग़ैर मामूली शौक़ु रखंदड़ सिंधी नौजवान यादि थो अचे। उहो बि मथां ई मथां खजी वियो। वॾेरप ऐं जमात सगोरीअ जी अमीरी हुजे त पुठियां छा रहंदो। हिन खे इश्क़ हो अरबी शाइरीअ सां। एम.ए. अरबीअ जो शागिर्दु हो। जिना अस्पताल कराचीअ में अक्सर असांजे कमरे ते ईंदो हो। आउं तन ॾींहंनि कानून जो शागिर्दु हुउसि। मुंहिंजो अरबी अदब ऐं शाइरीअ सां शौक़ु ॾिसी मुंहिंजे चवण ते अरबी शाइरनि जा कलाम शानदार नमूने पढ़ी ॿुधाईंदो हो ऐं मतिलबु बयानु कंदो हो। संदसि पढ़णु वाक़ई पढ़णु हो। जॾहिं उमराल कैस, लुबैद, नाबिगा ज़िबयानी, उमरो बिन कलसूम, अख्तल, अबू नवास, अबू तमाम ऐं ॿियनि शहनशाह अरबी शाइरनि जा क़सीदा, ख़ासि करे रज़िया क़सीदा पढ़ंदो हो त माण्हूअ जे लिङनि जा वार कांढारजी वेंदा हुआ। मूंखे बार बार चयो त अरबी अदब, ख़ासि करे शाइरीअ खां चङी तरह सिंधी माण्हुनि खे वाक़ुफ़ु करणु तुंहिंजो फ़र्ज़ु आहे। कि मकाला ऐं किताब लिख, पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो अहम कमु करे वठि। पर हमराह जीअं झड़पिजी खजी वियो तीअं वियो। उड़ाह विया न वरिया, आउं तंहिं मारी वेण। छा काल्ह पंहिंजे नोटबुक में ही अरबी शेर पढ़ियमि त ईअं लॻुमि त जिना अस्पताल जे कमरे 48 में वेठो आहियां ऐं साम्हूं अली मीर शाह बुलंद आवाज़ सां वेठो पढ़े। बाना तौर दिलराया ते बेज़ा ओ नुज़दे रुहन हुमर तद रवेना अज़ बलग अल-फताम कना सुबे फ़खरला अल जाबिर साजिदीना। असीं जंग जे मैदान में अछा झंडा खणी वेंदा आहियूं ऐं ॻाढ़ा करे मोटंदा आहियूं। असांजे कबीले जो ॿारु जॾहिं खीर धाइणु छॾींदो आहे
तॾहिं वॾा वॾा जाबिर ऐं मुतकबर संदसि अॻियां सजे में किरी पवंदा आहिनि। उमरो बिन कलसूम सबा मुअलिकात दारो ज़कुर तकवा नहती लखतरे बेनना वक़त नहते मना। मुंहिंजा महबूब मूं तोखे उन महिल यादि कयो जॾहिं कणिक रंगियूं बड़छियूं मुंहिंजो खून पी ढापी ॻाढ़ियूं थी चुकियूं हुयूं। नाबगा ज़बियानी अल सैफ असिद के अम्बा मन कुतुब फी हद अल हुदबैन अल हमद वललब वलम फी शहब अल रमा लामा बैन अल गमीसीन ला फी अल शब। तलवार किताब खां वधीक सचियूं ख़बरूं ॿुधाए थी। उन जी धार जी भित संजीदा तारीफ़ ऐं मस्ख़रीअ जे विच में भित आहे। इल्मु बणछियुनि जे शोलनि में चमकंदो आहे ऐं न सतनि रोशन सितारनि जी चमकाट में। अबू तमाम अंग्रेज़ीअ जा 4 शीदाई गॾियमि। पहिरियों हो ठटे जो मौले ॾिनो अब्बासी लोकल बोर्ड हाई स्कूल जे पहिरें दर्जे अंग्रेज़ीअ जो मास्तर साईं ठाकुरदास। तन्नियन मैट्रिक ताईं 12 सालनि जो कोर्स हो। सिंधी 12 4 सिंधी 7 अंग्रेज़ी अॼोके हिसाब 6 क्लास थियो। 20-21 सालनि जो सोणू डिघो सनू ख़ुशपोश जवान हो। कहिड़ी आकाए जो हो, छा पढ़ियल हो, किथे जो हो, केॾांहुं वियो, हींअर किथे आहे, छा आहे, का ख़बर कान्हे। न खां चोटीअ ताईं मास्तर हो ऐं सो बि अंग्रेज़ी टाइप। सही टाइम ते अचिबो ऐं टाइम ते वञिबो। असीं झंग मां झलिजी आयल मुला मकतब जा ॿार जेकी म्याजीअ जे शयुनि जो इशारो करे असां कंध धुअण खां पोइ खेटनि ॾांहुं ईअं गोली थी वेंदा हुआसीं जो ॼण हुआसीं ई कोन। ऐं ॾींहंनि पुॼाणा खैरनि सां टंगा टोली थी खप जे बाठनि सां सड़बा वापसि थींदा हुआसीं। तन लाइ वॾो आज़ार हो। साईं ठाकुरदास जो ख़्यालु उहो थे ॾिठो त ही समूरो जहान ख़ुदावंदे ताला उन लाइ ख़लकियो आहे त सभ खां पहिरीं अंग्रेज़ी स्पेलूं पकियूं कयूं वञनि, पोइ ॿिया धंधा थियनि। स्पेल ग़लति थी ॼण अर्श फर्श लुॾी वियो। हिकिड़ी स्पेलिंग सूरत ख़तीअ जो चौक हिकिड़ो रूल, उन में फेरफार जो सवाल ई कोन हो। ॿिया त ठहियो पर छोकिरियुनि लाइ बि का बि रिआयत कान हुई। 11-12 सालनि जी सांवरी सलोणी निमाणी गुजरातन तरला खे जेको बि रूल हथ ते लॻंदो हो सो सॼे क्लास जे समूरनि छोकिरनि जे दिलुनि ते ॿन विझी छॾींदो हो। ठाकुरदास खे क्लास अंदरि ख़बर ई कान हुई त छोकिरो छा थींदो आहे, छोकिरी छा थींदी आहे। तरला जे वात मां बिका रड़ त छा संदसि अखि मां कंहिं को ॻोढ़ो किरंदो बि कोन ॾिठो। ख़ामोश उहा हालत ॾिसी हर कंहिंखे शर्म ईंदो। सभु ख़ूब महिनत करे स्पेलूं यादि करे ईंदा हुआ। पछाड़ीअ जो मुक़ाबिलो मूं ऐं मुंहिंजे ॻोठ जुंगशाईअ जे मुखीअ जे पुट उका जे विच में रहियो। मूंखां तकड़ विचां अखर पिरे में जेको ए थो अचे उहो हमेशह रहिजी वेंदो। स्पेलूं ज़ुबानी ॿुधाइणियूं पवंदियूं हुयूं। बसि उहो हिकिड़ो अखर मूंखे रूल हणाईंदो हो। कॾहिं साईं ॿाहिरि निकिरण जी सज़ा ॾींदो हो। दर वटि बीठा हुजो, ॿाहिरि मज़ा लॻा पिया हूंदा हुआ। पासे में भाॼी मार्केट हो, राज पिया ईंदा वेंदा हुआ। भाॼियुनि सां लॾियल ढगे गाॾियूं, आइस्क्रीम ऐं गोल गप्पनि वारा भैया, ॿार, मायूं, मज़दूर रंग लॻा पिया हूंदा हुआ। पर जल्दी ई उहो अहसासु थियो थे त साईं सज़ा तौरु ॿाहिरि बीहारियो आहे, अंदरि छोकिरा खिलंदा हूंदा। कुझु महीननि खां पोइ असांजा हथ बि पका थी विया ऐं स्पेलूं बि अंग्रेज़ी बैत पहिरियां ई पाण पढ़ी ॿुधाईंदो हो। टेबल ते वेही अखियूं अधु पूरे आङुरियुनि सां टेबल ते लय मिलाए बाबा बाबा ब्लैक शीप वारो 12 बैत अहिड़ी निहायत प्यारे अंदाज़ सां पढ़ंदो हो जो माण्हू भाए त आउं बि ईअं पढ़ी सघां त वाह। हिन वटि का बि शइ क़तई ऐं आख़िरी कान हुई। स्पेलिंग जे पीरियड में तव्हां ॿाहिरि बीठा आहियो या 5-8 रूल पिया खाओ। रीडिंग जे पीरियड में तव्हांखे उन लाइ उथारे बीहारियो वियो त तव्हां सॼे क्लास में सुठे नमूने अंग्रेज़ी पढ़ी सघिया आहियो ऐं साराह जे लाइक़ु आहियो। पहिरें ई दर्जे में हिन अंग्रेज़ीअ खे ज़िंदगीअ जी हिकिड़ी अहम तरीन शइ करे दिलि ते उकेरे छॾियो।
हिन वटि को बि ग़रीब कोन हो ऐं को बि शाहूकार कोन हो, को बि हिंदू कोन हो, को बि मुस्लमान कोन हो, को बि सिंधी कोन हो, को बि गुजराती कोन हो, फ़क़ति शागिर्द हुआ ऐं अंग्रेज़ी हुई। ॿाहिरि त लाइ छा हो, पर अंदरि हू शागिर्दनि जे नज़र में देवता हो। जे मुर्कियो त ॿारनि जूं दिलियूं मुर्की पियूं, जे घुंज पाताई त दिलुनि ते घुंज पइजी विया। हू ॿारनि खे ॿार करे न सम्झंदो हो, वॾा माण्हू करे लेखींदो हो। वाइदो वरिताई त पोइ छॾ छूट कान कयाई, जीअं वॾनि सां कबो आहे। उन करे ॿार पाण खे वॾो सम्झी ज़िमेदारीअ सां हलण जी कोशिशि कंदा हुआ। साईं ठाकुरदास जे शागिर्दनि मां जेके 2-3 पोइ तालुकात में रहिया, से ॿियनि ॻाल्हियुनि में अलाए कीअं हुआ, पर अंग्रेज़ीअ में ढिला कोन हुआ। हाणे सोचियां थो त उन ज़माने में हिंदू सिंधी सरमाएदारनि ऐं मुस्लमान सिंधी वॾेरनि लीग ऐं महासभा वग़ैरह जे हुश्कार ते फ़िरके वार फितनूं खड़ो करे छॾियो हो। वक़्त में तहसब जी ऊंदहि हुई, उन ऊंदहि में असांजे साईं ठाकुरदास जहिड़ा माण्हू रोशनीअ जा ॾीआ बणिजी थे टिमकिया। हींअर अलाए किथे ऐं कहिड़े हाल में हूंदो। संदसि हिकिड़े गुमनाम ॻोठाणे ॼट ऐं रोज़ स्पेलिंग जूं चुकूं कंदड़ शागिर्द तरफ़ां हज़ारे कोहनि तां खेसि अदब ऐं निवड़त भरियो प्रणाम। ॿियो हो सिंधी मदरसे जो साईं नासिर हुसैन, पंजाबी हो। मुंहं ते सदाईं सख़्तीअ जो तओ चढ़ियल, हिन जी काइनात जो मर्कज़ हो अंग्रेज़ी ग्रामर। मैट्रिक में वियुसि त उथंदे ई साणसि टकर थियो, ऐं मैट्रिक में वञण ताईं पाण खे का शइ सम्झणु लॻो हुउसि। मदरसे जे हद ताईं पढ़णु तोड़े ॿियनि ॻाल्हियुनि में कई रिकॉर्ड टोड़ियो वेठो हुउसि। अंग्रेज़ी मूं लाइ खीरबत हुई। जेकी पेपर सिंधीअ में ॾियण जी मोकल हुई, से मूं 5 दर्जे खां वठी अंग्रेज़ीअ में ॾियणु शुरू करे छॾिया हुआ। तारीख़, जाग्राफ़ी, फिज़िक्स, केमिस्ट्री वग़ैरह सभु अंग्रेज़ीअ में, जेतोणीकि ज़रिया तालीम अंग्रेज़ी न सिंधी वग़ैरह हो। मदरसे जे अंग्रेज़ी जी फर्मा बरदारीअ वारी सियासत खां किनारे कशीअ वारी रिवायत खे टोड़े स्ट्राइक कराए ऐं शहर में अंग्रेज़ हुकूमत ख़िलाफ़ु जुलूस कढी चुको हुउसि। पाकिस्तानी मुजाहिद जो लक़ब मिलियो हुउमि। कराची वारी लीग जे इजलास में क़ाइद आज़म सरदार बहादुर यार जंग ऐं ॿियनि जूं तक़रीरूं ॿुधी क़ाइद आज़म खे सलामी ॾींदड़ गार्ड में शामिल रही चुको हुउसि। सिंध मदरसे जी हद ताईं आउं शागिर्द लीडर हुउसि ऐं पोइ बि पढ़ण में रुगो होशियार न, पर ग़ैर मामूली तरह तमामु होशियार। पहिरें ॾींहुं पुछियाई ही छा आहे? इशारो मुंहिंजी टेबल ॾांहुं हुउसि। मूं अंग्रेज़ीअ में जवाबु ॾिनो त कुझु कोन्हे सर। चयईं छो कुझु कोन्हे? जेको कुझु हिते हुजणु घुरिबो हो सो छो कोन्हे? मूं चयसि मूं वटि किताब कापियूं आहिनि ई कोन। छो? उन जवाबु कहिड़ो ॾियां? किताब अवल त अजाया सजाया वठंदो ई कोन हुउसि, पैसा किथां अचनि? जेकी वठंदो हुउसि से जल्द फाटी वेंदा हुआ या गुम थी वेंदा हुआ। उन करे संगत खां किताबनि जी ओधर सुधर कबी हुई, कॾहिं कंहिंखां कॾहिं कंहिंखां। अक्सर त ज़रूरत ई घटि पवंदी हुई। ख़ासि करे अंग्रेज़ीअ में ऐं एसी ताईं अंग्रेज़ीअ में के दर्जन नाविल पढ़ियो ऐं लुत्फ़ वठियो वेठो हुउसि। अंग्रेज़ी मूं लाइ को मसइलो कान हुई, पर मालूम थियो त साईं नासिर हुसैन लाइ दुनिया में मसइलो हो ई उहो, ख़ासि करे अंग्रेज़ी ग्रामर। मूं चयसि त तव्हां कोर्स मां मूंखां ग्रामर जो सुवालु पुछो, घणो करे सही ॿुधाईंदुसि। चयाईं गो एंड स्टैंड ऑन द लास्ट बेंच, पोईं बेंच ते वञी बीही रहो। पोइ ख़बर पई त उहो संदसि तकियो कलाम हो। कलाकनि जा कलाक बीठो हुउसि, कहिड़ा बि अकपन कारा करियां, पर जे ग्रामर जी कापी न आहे, रोज़ ॾिनल होमवर्क फेयर करे उन में दाख़िल थियल न आहे, त पोइ गो एंड स्टैंड ऑन द लास्ट बेंच। हिन जो काल सां वास्तो कोन हो। तव्हां काल 100 मां 100 मार्कूं खयूं, तव्हां मजमूई तरह भला जा होशियार आहियो, या कल्ह 0 मार्क खयव ऐं आम तरह ॼट आहियो, उन ॻाल्हि सां हिन जो वास्तो न हो। हिन जो वास्तो हो अॼु सां, हींअर सां, अॼोके ख़ासि होमवर्क सां ऐं अॼोकी कापीअ जे हालत सां। पछाड़ीअ जे महीने में मस वञी मुंहं मां थोरो शोर घटियुसि। सो बि तॾहिं जॾहिं मूं दिलि ते पथर रखी कापियूं वरितियूं ऐं होमवर्क रोज़ उन्हनि में लिखी आणे ॾेखारणु शुरू कयो। पर शाबाश कॾहिं कान मिली। रुगो नापसंदगीअ जो इज़हार न कयाई, माठ में रहियो त ॼण वॾी खेप खटीसूं। पोइ महीननि में अक्सर माठ में हूंदो हो।
पोयनि महीननि में अक्सर माठ में हूंदो हो। अंग्रेजीअ जो टियों शीदाई न पर खफ़्ती हो मास्तर सोढा। ऐं ठटे जे साॻे हाई स्कूल जंहिंमें पढ़ियो होसि तंहिंमें 12 महीना मास्तर थी रहियुसि। हीउ ग्रामर जो उस्तादु हो, गुजराती हिंदू हो। अॻिए कंहिं जन्म में शायदि सदियूं अॻु जी दुनिया में मशहूरु संस्कृत आलिम ऐं ग्रामरदान पाणीअ जो ओबारो पीतल होसि। उथी वेठी ते अंग्रेज़ी ग्रामर, पर सुते बिस्तरे ते बि अंग्रेज़ी ग्रामर। घर वियुसि त कबट ग्रामरनि सां भरिया पिया हुआ। शरण ॿुधे त को नऊं ग्रामर जो किताबु कराचीअ में आयो आहे। हफ़्ते ॿिए टीचर्स रूम में मुरकंदो ईंदो, दिस इज़ द न्यू बुक, हीअ आहे नऊं किताबु, माना ग्रामर जो किताबु। ॿिया किताब छाजा? सदाई कर्ज़ी, बच्चा ॾुखिया, कपिड़ा मेरा ऐं कॾहिं कॾहिं फाटल, पर यार अंग्रेज़ी ग्रामर में मगन ऐं मस्तु। तन बदन जो होश कोन हूंदो होसि। दरवेश सिफ़त हो। मास्तर खेसि ठॻींदा हुआ। ख़्वामख़्वाह ग्रामर जी का पॉइंट उथारे साणसि बहस कंदा। ज़ाहिर आहे सोढा ॿाहूं कुंजे बहस में लॻी वेंदो ऐं आख़िर खुटंदो। पोइ चवंदा हुअसि, ॿेली सोढा, तूं ग्रामर बेशक ॼाणी, असां सम्झो त तूं रुॻो सखणियूं ॻाल्हियूं थो करीं। सोढा जे मुंहं ते क़िस्मे क़िस्मे रंग ऐं मुर्कूं फैलिजी वेंदियूं। पोइ चवंदसि त उन ख़ुशीअ में सभिनी खे चाहे प्यार, तूं हीरो आहीं। सोढा वीचारे जी अधु पघार किताबनि ऐं उन्हनि चाहियुनि में चट जंहिं ते सख़्त में सख़्तु कावड़ी ईंदी हुयसि, उन लाइ अथाह हकारत सां चवंदो, ही इज़ सो नॉनसेंसिकल, ही नोज़ नो ग्रामर। बिल्कुलु वाहियात आहे, ग्रामर जी का बि ख़बर कान्हेसि। मुंहिंजो यार हो, मूंखे चवंदो हो, आई लाइक यू, मूंखे तूं वणी थो। घणनि महीननि खां पोइ मूंखां पुछियाई, तोखे ख़बर आहे आउं तोखे छो एतिरो पसंदि कंदो आहियां? मूं चयो न। राज़दारीअ जे अंदाज़ में ॾाढो पाबूअ सां चयाई, तुंहिंजी अंग्रेज़ी ग्रामर ठीकु आहे न, उन करे। दिलि में चयमि त शुक्र आहे जो कनि ख़ुदा जे बंदनि हथनि जूं तरियूं लाल करे कलाकनि जा कलाक ॿाहिरि उस में बीहारे, क्लास अंदरि पोइ उन बेंचुनि ते बीहारे अंग्रेज़ीअ जा 2 अखर पेट में विझी छॾिया, न त ही ज़ालिम सोढा त लिफ्ट ई कान ॾिए हा। मूं लाइ अंग्रेज़ीअ जी स्पेलिंग ऐं ग्रामर वारी पिंजरी में मां ऐं साह विझी अंग्रेज़ी अदब ऐं शाइरीअ खे लाल कुंवार बणाइण वारो माण्हू अञा बि हिकिड़ो ॿियो हो। मदरसे में ऐं हॉस्टल में रहंदो हुउसि। मूं लाइ अंग्रेज़ीअ जी स्पेलिंग ऐं ग्रामर वारे पिंजरे में मां ऐं साह विझी अंग्रेज़ी अदब ऐं शाइरीअ खे लाल कुंवार बणाइण वारो माण्हू अञा बि हिकिड़ो ॿियो हो। मदरसे में ऐं हॉस्टल में रहंदो हुउसि। हसन अली हॉस्टल में मुंहिंजे पासे वारे कमरे में अब्दुल रऊफ़ रहंदो हो। ऐं 5 में त ही 6 में। सांवरो, कद जो बिंदरो, बदन जो सगारो, ख़ुशि तबव, रिलणू मिलणू ऐं चर्चाई, होशियार बि हो। 6 में अची अंग्रेज़ीअ जो शौक़ु लॻुसि। मूंखे ठटे हाई स्कूल खां वठी हरू भरू ग़लति सलत अंग्रेज़ीअ में ॻाल्हाइण जे करे टोक तौरु प्रोफेसर कोठींदा हुआ। ही मूंसां बि अचो अंग्रेज़ियूं करे मूं ते रोब विहारे ख़बर पई त हमरा जो अंग्रेज़ीअ जो मास्तर को अंग्रेज़ टाइप आहे। मास्तर जूं तारीफ़ूं करियो, मथां थियो किरियो पवे। जे क्लास में पढ़िजे वॾे शान शौक़त सां, असां वटि बयानु थिए। असीं वात फाड़ियो पिया ॿुधूं ऐं खार खाऊं त हिन खे चङो मास्तर मिलियो आहे जो वण घोड़ो ॿधणु नथो ॾिए। मास्तर साहिबु अंग्रेज़ी टेक्स्ट पढ़ाईंदो हुउसि, सो बैत बि ॿुधाए त नसर जा चूंड टुकड़ा बि। हिकिड़ो नसर जो टुकड़ो त रऊफ़ जो तकिया कलाम थी वियो। निसाब ते रखियल अंग्रेज़ी टेक्स्ट जे किताब में हिकिड़ो मज़मून मशहूरु अंग्रेज़ी शाइर लॉर्ड बायरन बाबति हो। लॉर्ड बायरन लाइ चयलु हो त he kissed and told but preferred the letter to the farmer। हू छोकिरियुनि खे चुमियूं ॾींदो हो ऐं पोइ माण्हुनि खे उन्हनि चुमियुनि बाबति ख़बरूं ॿुधाईंदो हो। पर पहिरीं ॻाल्हि चुमियूं ॾियण खां पोइ ॻाल्हि चुमियुनि जूं ख़बरूं सॼे जहान खे ॿुधाइण खे वधीक पसंदि कंदो। अंग्रेज़ी बैत त अलाए केतिरा यादि करियो वेठो हूंदो। 2 छोकिरा पाण में तूं छा कंदा त ही वठी ठेंग ॾियण ऐं अंग्रेज़ी बैत पढ़णु शुरू कंदो। वॾी अदाकारीअ सां माण्हूअ खां खिल निकिरी वेंदी
ऐं 3 दर्जा अंग्रेज़ी, 6 में पढ़ी, 4 में सिंध मदरसे आयो हुउसि। अचणु शर्त बीमार थी पियो हुउसि। साल जे पछाड़ीअ में मोटी आयो हुउसि। वॾनि पापड़नि पिटण खां पोइ स्कॉलरशिप वरी बहाल थी ऐं वरी दाख़िला मिली। उन ज़माने में बख़्तियारपुर जा कुरैशी शागिर्द बि हॉस्टल में रहंदा हुआ। अब्दुल मालिक कुरैशी जनरल मॉनिटर बि थियो। हीउ डॉक्टर मोहम्मद सालिह वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटीअ जो भाइटियो हो। मोहम्मद आज़म कुरैशी मुंहिंजो हमक्लास ऐं दोस्त हो। नबी बख़्श असां खां हेठि हो, पोइ मोहम्मद बख़्श ऐं ॿिया आया। आज़म सख़्तु महिनती ऐं काफ़ी होशियारु हो। सांवरो, ठाहूको, सिहत सुठी ऐं सख़्तु जज़्बाती। हिकिड़े ॾींहुं मूंखां पुछियाई 4 दर्जे में फलाणो सभिनी खां होशियारु या आज़म? 3 दर्जे में गीतूं ॾेई पास थियो हुउसि। हिसाबनि में 100 मां कुल 13 मार्कूं खयूं हुअमि। स्कॉलरशिप जे इम्तिहान में नापास थियो हुउसि। डॉक्टर दाऊद पोटे महिरबानी करे स्कॉलरशिप ॾिनी हुई। बीमारीअ जे करे सॼो साल गैर हाज़िर रहियो हुउसि ऐं साल जे आख़िर में मदरसे ॾांहुं मोटियो हुउसि। मूं जवाबु ॾिनो, सभु छोकिरा खिलण लॻा। आज़म चयो त मूंखां बि होशियारु आहीं? मूं चयो, मदरसे जे समूरनि छोकिरनि खां होशियारु आहियां। सभई हिक ॿिए ॾांहुं निहारण ऐं खिलण लॻा। 4 दर्जे जो नतीजो निकितो त आज़म अलाए पहिरियों या 5 पूरी यादगिरी नाहे नंबर आयो ऐं 50 जे क्लास में 44 नंबर आयुसि। आज़म चयो, हाणे मञी थो? मूं चयो, न। साल खां पोइ वरी 5 जो रिज़ल्ट निकितो। मूं सिंधी, अरबी, फ़िक़ा छॾे ॿिया सभई पेपर अंग्रेज़ीअ में लिखिया हुआ। हालांकि ईअं करण जी हालत में मार्कूं बिल्कुलु घटि मिलण जो इम्कान हो। नतीजो हर क्लास में रूबरू अची ॿुधायाऊं। हर सब्जेक्ट जो अलॻि, हर सब्जेक्ट में पहिरें नंबर अचण वारे जो नालो बि क्लास में ते ॿुधायाऊं। हिसाबनि में शुरूअ में चट होसि। हिसाबनि जो रिज़ल्ट निकितो। मास्तर ऐलान कयो, फलाणा पास, फलाणा फेल। रसूल बख़्श अली मोहम्मद केरु आहे? उथी बीठुसि। तूं पहिरियों नंबर आयो आहीं। हिसाबनि में पोइ सिलसिलो शुरू थी वियो। अलजबरा। रसूल बख़्श मंगराणी केरु आहे? उथी बीठुसि। तूं अलजबरा में पहिरियों नंबर आयो आहीं। अंग्रेज़ी जनरल। रसूल बख़्श पलीजो केरु आहे? उथी बीठुसि। तूं पहिरियों नंबर आयो आहीं। अंग्रेज़ी जनरल में हिकिड़े छोकिरे खां रहियो न थियो। उथी चयाईं, साईं ही 3 जुदा जुदा रसूल बख़्श जा रिज़ल्ट आहिनि। हिकिड़ो मंगराणी, ॿियो अली मोहम्मद जो पुटु ऐं टियों पलीजो। मास्तर पुछियो, छा ॻाल्हि आहे? मूं चयो, अली मोहम्मद मुंहिंजो वालिद आहे, मंगर ख़ान मुंहिंजो ॾाॾो आहे, पलीजो मुंहिंजी ज़ात आहे। मालूम थियो त मूं सिंध मदरसे में हिकिड़ो नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो हो। पंहिंजे 5A क्लास तोड़े 5 दर्जे जे ॿियनि क्लासनि B, C ऐं D जे समूरनि शागिर्दनि में टोटल में पहिरियों नंबर आयो हुउसि। साॻिए वक़्तु समूरनि हेडनि जहिड़ोकि ॿोलियूं, अरबी ऐं सिंधी, तारीख़, जाग्राफ़ी, साइंसूं, फिज़िक्स ऐं केमिस्ट्री, रियाज़ी, अलजबरा, जामेट्री ऐं हिसाब, फ़िक़ा ऐं इस्लामी तारीख़ वग़ैरह में सॼे मदरसे जे 5 दर्जे जे चइनी क्लासनि में पहिरियों नंबर आयो हुउसि। वरी अलॻि अलॻि सब्जेक्टनि मसइलनि हिसाब, अलजबरा, जामेट्री, फ़िक़ा, इस्लामी तारीख़, फिज़िक्स ऐं केमिस्ट्री वग़ैरह वग़ैरह तन मंझां घणनि में चइनी क्लासनि जे शागिर्दनि में पहिरियों नंबर आयो हुउसि। मसइलनि हिसाब में बि पहिरियों, सिंधीअ में पहिरियों, मतिलबु त अलॻि अलॻि जोड़े जोड़े में तोड़े टोटल में 3 हिसाबनि सां अक्सर करे 5 जे समूरनि क्लासनि जे समूरनि शागिर्दनि में पहिरियों नंबर। पोएं पीरियड में पटेवाले अची चयो, रसूल बख़्श पली जे छोकिरे खे टीचर्स कॉमन रूम में सॾीनि था। तोखे मूं सॾायो आहे। हिकिड़ो सन्हू पूरे कद जो सदा मलूक गोरो नौजवान मास्तर वधी आयो। मूंखे हथ खां वठी हिकिड़ी ख़ाली कुर्सीअ जे भरिसां बीहारियईं। पोइ ॿियनि मास्तरनि ॾांहुं मुंहुं करे संजीदगीअ सां चयाईं, हिन छोकिरे जी अंग्रेज़ी टेक्स्ट जो पेपर मूं ॾिठो। हिकिड़े सवाल जो जेको जवाबु हिन लिखियो आहे सो अव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। पोइ हिन पढ़ी ॿुधायो। उहो सवाल हो त हिकिड़े अंग्रेज़ी घर जी अॾावत कहिड़े नमूने थींदी आहे। मूं सिटिंग रूम, ड्राइंग रूम, मुताले जे कमरे, बोर्ची खाने बाबति किताब में ॾिनल अहवाल ॾेई पोइ लिखियो हो त अंग्रेज़नि जा घर अहिड़ा कुशादा, मज़बूत, सुहिणा ऐं साफ़ सुथरा इन करे आहिनि जो अंग्रेज़ आज़ादु क़ौम आहिनि। असांजा घर सोढ़ा, कमज़ोर, अभरा सभरा ऐं गंदा उन करे आहिनि जो असीं हिंदुस्तानी क़ौम ग़ुलाम आहियूं।
जेसीं ग़ुलामीअ मां छुटकारो न मिलियो आहे तेसीं असांजा घर अहिड़ा ई रहंदा। ग़ुलामीअ मां छुटकारो क़ुर्बानियुनि बिना न मिलंदो। मास्टर साहब जॾहिं मुंहिंजे जवाब जी हीअ सिट पढ़ी, द ट्री ऑफ लिबर्टी इज़ वेटर्ड बाय द बिलड ऑफ टायरेंट्स, आज़ादीअ जे वण खे ज़ालमनि जे खून जो पाणी ॾिनो वेंदो आहे, तॾहिं समूरनि उस्तादनि हिक ॿिए ॾांहुं निहारियो। पहिरें उस्ताद पोइ निहायत रस्मी नमूने मूंखे मुखातिब थी चयो, रसूल बख़्श, पंहिंजे क्लास ऐं दर्जे में अहिड़ी शानदार कामयाबी हासिलु करणु ऐं ख़ासि करे अहिड़ो आलीशान मज़मून लिखण जे करे असीं सिंध मदरसे जा ही समूरा उस्ताद तोखे उहो एज़ाज़ था ॾियूं त तो शागिर्द खे असीं उस्तादनि जे हिन कमरे में पाण सां गॾु कुर्सीअ ते विहारियूं था। मूंखे कुर्सीअ ते विहारियो वियो, चांहि घुरायाऊं, गॾिजी पीतीसूं। ॿियनि सभिनी उस्तादनि बि मूंखे शाबाश ॾिनी। मूंखां को बि लफ़्ज़ कोन उकिलियो। मूं लाइ ख़ुशी ऐं शुक्रगुज़ारीअ जी अथाह जज़्बनि खे रोकणो ई वॾो मसइलो हो। बुत बणियो वेठो रहियुसि। हासिल वापसि अची कमरो बंदि करे अंदरां कड़ो ॾेई वेही रहियुसि। जंहिं ॻाल्हि जो डपु हुअमि सा थी। मुंहिंजे अखियुनि मां बेअख़्तियार ॻोढ़ा वही उथी हलिया। मालूम थियो त उहो मास्तर साहब जंहिंखे मुंहिंजो मज़मून वणियो हो, सो ई 6 दर्जे खे अंग्रेज़ी पढ़ाईंदड़ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हो, जंहिंजूं अब्दुल रऊफ़ नेकियूं थे कयूं। हाणे आउं 6 में आयुसि ऐं अब्दुल रऊफ़ वारो अंग्रेज़ी टेक्स्ट जो उस्ताद वरी मुंहिंजो उस्ताद थियो। अंग्रेज़ी टेक्स्ट में रखियल नज़मनि मां ॿ हुयूं, द सॉलिटरी रिपर, अकेली लाहियारी, एंड होम दे ब्राट हर वेरियर डेड, ऐं संदसि मोल जोधे खे घर खणी आया। उहे नज़म जॾहिं जोए साहिब खे पढ़ंदो, पढ़ाईंदो ऐं सम्झाईंदो ॿुधमि ऐं ॾिठमि, तॾहिं मूंखे ज़िंदगीअ में पहिरियों भेरो मालूम थियो त सची शाइरीअ में केॾो न असरु, केॾी न कुवत, केॾो न जादू थींदो आहे। पोइ मूंखे सम्झ में अची वियो त जॾहिं असीं ॿिया शागिर्द मोकल महिल स्कूल मां थकी टुटी ऐं बेज़ार थी मोटंदा हुआसीं, तॾहिं अब्दुल रऊफ़ कॾहिं कॾहिं वॾे वाक़े अंग्रेज़ी शेर पढ़ंदो, खिलंदो, कुॾंदो ऐं ठेंग टपा ॾींदो छो ईंदो। 6 दर्जे जे असां वारे क्लास जो आख़िरी पीरियड अक्सर अंग्रेज़ी टेक्स्ट जो पीरियड हूंदो हो। हिन जहिड़ो उस्ताद मूं अॻु कोन ॾिठो। ॿिया अंग्रेज़ी ॼाणंदा हुआ, ग्रामर ॼाणंदा हुआ, पर उहे ॻाल्हियूं हिन जी हालत में हिन जी शख़्सियत जो निचोड़ न हुयूं। हू ॿियनि खां वधीक घण तरफ़ो, घण ॼाणू ऐं घण गुणू हो। उस्ताद हुजण लाइ जेके ख़ूबियूं खपनि से मंझसि हद दर्जे जूं हुयूं, पर लॻो थिए त हिन लाइ रुॻो बहितरीनु उस्ताद थियणु काफ़ी न हो। हिन जी सोच जी दुनिया उन खां वधीक कुशादी, वधीक पुरस्रार, वधीक दिलचस्प ऐं निराली थिए लॻी। हिन जेके ॻाल्हियूं थिए कयूं से असां मां कंहिंजे ख़्वाब ख़्याल में बि कोन हुयूं। काजा आंदी केचुन वणकारां वाई, सुणी मूं साई नेणे निंड वियो थी। शाह मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे घणनि नावलनि पढ़ण खां पोइ नंढी उमिरि में ई मूंखे किताबनि सां गॾु माण्हुनि खे पढ़ण जो शौक़ु पैदा थी पियो हो। आहिस्ते आहिस्ते माण्हुनि जे अंदर बाबति अवल धुका ऐं पोइ की क़दुरु सही अंदाज़ लॻाइणु सिखी वियो हुउसि। मूंखे लॻो त असांजे 6 दर्जे जे अंग्रेज़ी टेक्स्ट जो मास्तर खां सवाइ ॿियो बि घणो कुझु आहे। ख़ूबसूरत जिस्म ऐं ख़ूबसूरत पोशाक सां गॾु ख़ूबसूरत ॻाल्हियुनि ऐं सोचुनि वारो ई माण्हू रुॻो नफ़ीस ऐं नरम दिलि न आहे। मूंखे लॻो त संदसि अंदर में की आहे जेको संदसि नरम, नफ़ीस, इल्मी अदबी ॻाल्हियुनि मां कॾहिं कॾहिं बाहि वांगुरु बखंदो नज़र अचियो वञे। लतीफ़ जूं ही सिटियूं मूं घणो पोइ पढ़ियूं। अंदरि जनी बाहि सुध सभु का तन खे, अॼूं अब्दुल लतीफ़ चए अंदरि आग अथऊं। ईअं थिए लॻो त ही कंहिं ॿिए पार जो मुसाफ़िर आहे। असांखे सॼे मुल्क खे, दुनिया जे समूरनि माण्हुनि खे ओॾां वठी वञणु थो चाहे। हिंदू मुस्लिम जहिड़नि खां अॻिते, वॾेरनि पीरनि सैदनि जे राज खां अॻिते, उन वक़्त जे सियासतदाननि सर ग़ुलाम हुसैन, GM सैद खोड़े ऐं सर अब्दुल्ला हारून, नवाब बहादुर यार जंग, जिन्ना, नेहरू ऐं गांधीअ जी दुनिया खां अॻिते मूं शऊरी तौर खांसि वधि में वधि सिखण जी कोशिशि कई। ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु खांसि ख़ूबसूरत अंग्रेज़ी नसर ऐं नज़म पढ़णु ऐं सम्झणु सिखियुसि। हिन खां ई मूंखे उहो शौक़ु हासिलु थियो त माण्हूअ खे न रुॻो अंग्रेज़ी लिखणु, पढ़णु ऐं ॻाल्हाइणु अचे,
पर उनखे हिकिड़ी काराइती ज़हनी फ़िक्री ऐं रूहानी इज़हार जे वसीले ऐं पंहिंजे अंदर ऐं शख़्सियत में वाद बुलंदी ऐं इनक़लाब आणण जी क़ुवत जे सरचश्मे तौरु ख़तमु आणे। उन मां ख़ुशी ऐं मज़ो वठणु ऐं उनखे माण जो ॾांहुं बि अचणु घुरिजे। ऐं सम्झां थो त दुनिया जा जेके ग़ैर मामूली माण्हू थी गुज़रिया आहिनि उन्हनि खे पंहिंजे मादरी ऐं मुल्की ॿोलीअ खां सवाइ कान का आलिमी ॿोली जहिड़ो लातीनी, संस्कृत, चीनी, अरबी, फ़ारसी, अंग्रेज़ी या फ्रेंच वग़ैरह ईंदी हुई। अॼु बि दुनिया जे माण्हुनि खां अंग्रेज़ी, फ्रेंच, रूसी वग़ैरह आलमी ॿोलियूं खसे वठजनि त बाक़ी वञी थोरा अहिड़ा माण्हू बचंदा जेके ज़हनी, फ़िक्री ऐं रूहानी जीतामड़ा न हुजनि। दुनिया जी जदीद साइंसी ऐं इनक़लाबी समाजी सोच सां मुंहिंजी वाक़फ़ियत बि जोइ साहब कराई, जंहिंजी हिदायत हेठि मूं ज़िंदगीअ में पहिरियों भेरो उन नए समाजी सोच मुताबिक़ लिखियल सियासी लिखणियूं अंग्रेज़ीअ में पढ़ियूं। हू मूंखे एम.एन. राय जी हफ़्तेवार अंग्रेज़ी अख़बार रेडिकल पढ़ण ॾींदो हो। उतां ई उहो सोच ऐं अमल जो सफ़र शुरू थियो जंहिं हाणे फ़िलहालु हिते रसायो आहे। कांगड़ो थो उॾे सोणल हिंदोरे में लुॾे, कांगड़ो थो उॾे सोणल हिंदोरे में लुॾे, उहो मिठो कांगड़ो थो उॾे। ॿियूं त भेणूं सुहागणियूं हीअ ॾुखी ॾुहागण, उहो मिठो कांगड़ो थो उॾे। ज़माने खां पोइ वरी उहो आवाज़ु ॿुधो अथमि, अॼु सुठा कलाम ॿुधा अथमि, सुबुह जो ॾाढा मिठा डोगरी गीत ॿुधमि, पोइ हिंदीअ जो आरफ़ाणो कलाम भक्ति गीत ॿुधमि, भेरवीअ में हिकिड़ी आलीशान ठुमरी ॿुधी, पोइ ओधे ऐं कश्मीरी गीत ॿुधमि। सावण ॾाढा सब्ज़ा लाया, सांगियुनि सांग सजाया वे। सांगीअ जे उन कलाम खे दीन मोहम्मद तंग तोरे छॾिया आहिनि। मारना बरसातूं बरसन, तूं तां नेहर पाया वे, गूंदड़ पासे गाह समाया, मुंह में सूर समाया वे। सुभान अल्लाह।